Easy Matthews per honor. Assalamu alaikum wa rahmatullahi wa barakatuh. Alhamdulillahi rabbil alameen wal aqibatu lil muttaqeen wassalatu wassalamu ala ashrafil anbiya'i wal mursaleen wa ala alihi wa sahbihi वमन इक्तदा बिहदियही इला यौमिद्दीन अम्मा बाद फ़क़ाल अल्लाहु तआला फ़िल कुरानिल करीम अल यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रज़ीतु लकुमुल इस्लाम दीना रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। रमज़ानुल मुबारक जो बाबरकत ऐं अज़ीम महीनो ऐं अॼु उन जी 27वीं जी रात आहे। 27वीं जी रात रमज़ान जे आख़िरी अशरे जी 21 रातियुनि मंझां हिकु रात आहे ऐं आइन मुमकिन आहे त अॼोकी रात बि लैलतुल क़द्र हुजे, छो त अल्लाह जे प्यारे पैगंबर पंहिंजी उम्मत खे हुक्म ॾिनो आहे त उहे रमज़ान जे आख़िरी ॾहाके में 21 रातियुनि में लैलतुल क़द्र जी तलाश कनि। या लैलतुल क़द्र अल्लाह जे तरफ़ां असां ते वॾो अहसान आहे। हिकिड़ो दौर हो जॾहिं माण्हुनि जूं ॼमारूं 900, 1000, 1200 साल, 1500 साल हूंदी हुई। ख़ुदि क़ुरान करीम जे अंदरि नूह अलैहिस्सलाम जो जिते ज़िक्र थियो आहे, अल्लाह ताला फरमायो त नूह अलैहिस्सलाम 950 साल पंहिंजी क़ौम जे अंदरि रहियो। वेही सोचियो त को माण्हू 950 साल दुनिया में ज़िंदगी गुज़ारे ऐं अल्लाह जी इबादत करे, हू केतिरियूं नेकियूं ऐं भलायूं गॾु करे वठंदो। पर जॾहिं अल्लाह जे प्यारे पैगंबर जी बैसत थी, इंसाननि जूं ॼमारूं घटिजी वयूं। आम तौर ते तव्हां ॾिसो उन दौर जे अंदरि बि को 63 साल जी ॼमार में गुज़ारे पियो, को 70 साल जी उमिरि में गुज़ारे पियो, को 80 साल जी उमिरि में वफ़ात करे पियो। माना सरासरी तौर ते 70-75 साल उमिरि उन वक़्त में बि हुई। हाणे त असांजी सरासरी उमिरि अॻे खां बि घटिजी चुकी आहे। पर अल्लाह ताला असां ते अहसान कहिड़ो कयो जो रब्बुल आलमीन असांखे लैलतुल क़द्र अता फरमाई। उहा रात जंहिंजे बारे में रब्बुल आलमीन पाण फरमायो खैरुम मिन अल्फ शहर, या हिकु रात
1000 महीननि खां भली आहे। 1000 महीना तक़रीबन 84 साल जे बराबरि थियनि था। वेही सोचो त हिकु माण्हू सिर्फ़ हिकु राति इबादत करे ऐं तक़रीबन 84 सालनि जे इबादत जो सवाबु उनखे मिले, इहो केॾो वॾो अल्लाह जो अहसान आहे। सिर्फ़ एतिरे क़दुरु न, बल्कि अल्लाह जे प्यारे पैगंबर फरमायो, मन क़ाम लैलतुल क़द्र ईमानन व एहतिसाबन गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिह। पाण फरमाइनि था, जंहिं माण्हू लैलतुल क़द्र जो क़याम कयो, क़द्र जी राति नमाज़ूं पढ़ंदो रहियो। इन हदीस में जहाँ साबित थिए थो त लैलतुल क़द्र में नमाज़ पढ़णु मसनून आहे। असां जेके दर्स जा एहतमाम करियूं था, हक़ीक़त में उनजो बुनियादी मक़सदु इहो ई आहे त तव्हां हितां वञण खां पोइ सुम्ही न पओ, बल्कि पूरी राति जेसि ताईं अल्लाह ताक़त ॾिनी आहे, निशात बाक़ी आहे, तव्हां अल्लाह जी इबादत कंदा रहो। लैलतुल क़द्र जो इहो मक़सदु न आहे त असां कलाक सवा जी तक़रीर ॿुधी कुझु खाई पी वञी सुम्ही पऊं। जेकॾहिं असां इहो मक़सदु सम्झियो आहे त पोइ सरासर ग़लति आहे। छो त अल्लाह जे नबी बिशारत ॾिनी आहे, मन क़ाम, जंहिं क़याम कयो लैलतुल क़द्र जो। असीं जेकॾहिं वञी वेही रहूं या सुम्ही पऊं त असां उन ई अजर में शामिल कोन थींदासीं। अजर उनखे नसीब थींदो जेको नफ़ली नमाज़ूं पढ़ंदो रहे। पर अल्लाह जे नबी फरमायो, उन जे लाइ 2 शर्त आहिनि, ईमानन व एहतिसाबन। पहिरियों शर्त आहे त ईमान जी हालत में लैलतुल क़द्र जो क़याम करे। जीअं असीं बार बार इहा ॻाल्हि बयानु कंदा आहियूं त नेक अमल उहो अमल आहे जंहिं में 2 शर्त पूरा हुजनि, वरना नेक अमल कोन्हे। जेकॾहिं को माण्हू पंहिंजी मर्ज़ी सां अमल करे ऐं सम्झे त नेक अमल आहे, इहो दलील कोन्हे, न कि उनखे नेक अमल सम्झियो वेंदो। नेक अमल उहो आहे जंहिंजे अंदरि 2 शर्त हुजनि। पहिरियों शर्त त अल्लाह जी रिज़ा जे लाइ अमल करे, अल्लाह खे राज़ी करण जे लाइ अमल करे। जेकॾहिं हू नमाज़ पढ़े थो पर नियत आहे त माण्हू मूंखे ॾिसनि, माण्हू मुंहिंजी तारीफ़ कनि, उनजो इहो अमल तबाह ऐं बर्बाद आहे। बल्कि सिर्फ़ तबाह ऐं बर्बाद कोन्हे, अल्लाह जे नबी फरमायो त उहो बि शिरक जो मुर्तकिब आहे। पाण सुगरा फरमाइनि था, मन सल्ला युराई फ़क़द अशरक व मन साम युराई फ़क़द अशरक व मन तसद्दक युराई फ़क़द अशरक। जे नमाज पढ़ी ॾेखारण जे लाइ, उन तहक़ीक़ शिरक कयो। जंहिं रोज़ा रखिया ॾेखारण जे लाइ, उन तहक़ीक़ शिरक कयो। ऐं जंहिं सदको कयो ॾेखारण जे लाइ,
उन बि यकीनन शिरक कयो। त रियाकारी सां सिर्फ़ अमल तबाह कोन थो थिए, बल्कि इंसान शिरक जो मुर्तकिब थी वञे थो। उहो अल्लाह खे राज़ी करण जे बजाए माण्हुनि खे राज़ी करणु चाहे थो, ऐं इहा शइ शिरक आहे। तंहिंजे करे अल्लाह जे नबी फरमायो त क़यामत ते ॾींहुं उहे माण्हू जिन दुनिया में अमल कया हूंदा ॾेखारण जे लाइ, जॾहिं अल्लाह जे साम्हूं ईंदा, अल्लाह ताला फरमाईंदो इज़हबू इलल लज़ीन कुंतुम तुराऊन फिद दुनिया फहल तजिदून इंदहुम जज़ान। अल्लाह ताला फरमाईंदो हलिया वञो उन्हनि वटि जिन खे ॾेखारण जे लाइ तव्हां अमल कया, पोइ ॾिसो तव्हांखे को बदिलो मिले थो। रब अमल क़बूल कोन कंदो जेकॾहिं के माण्हू ॾेखारण जे लाइ अमल कयो। बल्कि हिकिड़ी हदीस तमामु सख़्तु आहे, जेके इमाम तिरमिज़ी जामे तिरमिज़ी जे अंदरि आंदो। पाण सगोरा सैयदुना अबू हुरैरा रज़ी अल्लाह अन्हु खे ख़िताब करे चवनि था त अबू हुरैरा 3 माण्हू अहिड़ा आहिनि जिन मंझां जहन्नम जी बाह भड़काई वेंदी। पहिरियों माण्हू उहो जेको सखावत करे थो इन जे लाइ त माण्हू मूंखे सखी चवनि। ॿियो उहो मुजाहिद जेको जिहाद करे थो इन नियत सां त माण्हू मूंखे बहादुर चवनि। टियों आलिम जेको तबलीग करे थो इन नियत सां त माण्हू मुंहिंजी वाखाण कनि। जॾहिं क़यामत ते ॾींहुं इहे 3 ॼणा अल्लाह जे साम्हूं ईंदा, ऐं जॾहिं सखी चवंदो त मुंहिंजा रब मूं तुंहिंजे रस्ते में सखावत कई, अल्लाह ताला फरमाईंदो तूं कूड़ो आई, तूं सखावत कई त माण्हू मूंखे सखी चवनि। जॾहिं मुजाहिद ईंदो, मुंहिंजा रब मूं तुंहिंजे रस्ते में जिहाद कयो, अल्लाह ताला फरमाईंदो कूड़ो आई, तो जिहाद कयो त माण्हू मूंखे बहादुर चवनि। आलिम ईंदो, मुंहिंजा रब मूं तुंहिंजे दीन जी तबलीग कई, अल्लाह ताला फरमाईंदो कूड़ ॻाल्हाई थो, तो तबलीग इन लाइ कई त माण्हू तुंहिंजी वाखाण ऐं तारीफ़ कनि। अॼु मूं वटि तव्हां जे लाइ कुझु बि न आहे। सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह अन्हु फरमाए थो अल्लाह जे प्यारे पैगंबर मुंहिंजे कुल्हे मज़ा झलियो। जॾहिं पाण का अहम ॻाल्हि कंदा हुआ त बाज़ औकात सहाबा जे कुल्हे मज़ा झले उन्हनि खे ख़बरदार बि कंदा हुआ। इहो अल्लाह जे नबी जो तरीक़े तालीम बि हो। पाण फरमाईंदा अबू हुरैरा इहे पहिरियां 3 माण्हू आहिनि जिन मज़ा जहन्नम जी बाह भड़काई वेंदी। अल्लाह अकबर, अंदाज़ो लॻायो। मुजाहिद, सखी, आलिम अमल क़बूल त कोन पिया, उल्टो जहन्नम रसीद थी विया। छाजे करे? नियत अल्लाह खे राज़ी करण जी कोन हुई। पर जेकॾहिं तव्हांजी नियत अल्लाह खे राज़ी करण जी आहे, तव्हांजी नियत सची आहे, तव्हां अमल न करे सघियो पर नियत हुई अमल करण जी, अल्लाह तव्हांखे न करण जे जाइ ते बि तव्हांखे अजर ॾिए थो। ॾिसो पाण सुगरा फरमाइनि था हिकिड़ो माण्हू राति जो नियत करे सुतो आहे त मूंखे तहजुद अदा करणी आहे। नियत उन जी बिल्कुलु ख़ालिस आहे, पर सुजाग न थी सघियो। दिली इरादे जे बावजूद अल्लाह ताला उनखे तहजुद जो अजर अता करे थो। ठीक अहिड़े नमूने सां पाण सगोरा फरमाइनि था जॾहिं को माण्हू बीमार थी पवंदो आहे ऐं बीमारी जे करे इबादत न करे सघंदो आहे, नियत आहे त इबादत करियां, पर हाणे बीमार आहे, रोज़ा नथो रखी सघे,
मस्जिद में बाजमात नमाज नथो अदा करे सघे, नियत उन जी आहे, पर उज़र जे करे ये अमल नथो करे सघे, अल्लाह उन खे उन जे बावजूद बि अजर अता फरमाए थो। ॾिसो नियत जी अहमियत। पाण सगोरा जंग तबूक ते निकिता आहिनि, साल 9 हिजरी, मदीने मझां। पाण साहबा खे फरमाइनि था, मूं मदीने में असां अहिड़ा माण्हू पोयां छॾिया आहिनि मदीने में, जिहाद ते कोन हलिया आहिनि, पर असां का बि वादी तय न कई आहे, कंहिं बि जाइ तां न लंघिया आहियूं, मगर उहे माण्हू असां सां गॾु आहिनि। हबसहुमुल उज़्र, उन्हनि खे उज़र रोके छॾियो, उज़र जे करे अची न सघिया, पर जेका बि असां वादी तय कई आहे, जंहिं बि मैदान मझां लंघिया आहियूं, जंहिं जॻह तां लंघिया आहियूं, उहे माण्हू असां सां गॾु आहिनि, हालांकि वेठा मदीने में आहिनि। हीअ अजर छो पियो मिले? इन जे करे जो उन्हनि जी नियत हुई वञण जी, पर उज़र जे करे वञी कोन सघिया। त पहिरियों शर्त आहे अल्लाह ताला खे राज़ी करण जी नियत सां अमल करे, ऐं ॿियो शर्त बि इंतहाई अहम आहे त प्यारे पैगंबर जी सुन्नत मुताबिक़ हुजे। जेकॾहिं अल्लाह जे नबी जो तरीक़ो न आहे, केर बि अमल करे, चाहे को सहाबी छो न अमल करे, इमाम छो न अमल करे, मौलवी साहब छो न अमल करे, उन जो अमल मरदूद आहे। छो त अल्लाह जे नबी फरमायो, मन अमिल अमलन लैस अलैहि अमरुना फहुव रद्दुन। जेकॾहिं के माण्हू अहिड़ो अमल कयो जंहिंजे बारे में असांजो हुकुम मौजूदु न आहे, उहो अमल मरदूद आहे, रिजेक्टेड आहे, अल्लाह क़बूल कोन कंदो, असांजो हुकुम मौजूदु न आहे। हाणे तव्हां ॾिसो, जेकॾहिं को माण्हू मग़रिब जी नमाज़ हाणे असां अदा कई, कुझु वक़्तु अॻु में फ़र्ज़ रकातूं 3 असां अदा कयूं, 3 छो 3 अदा कयूं? त अल्लाह जे प्यारे पैगंबर पंहिंजी ज़िंदगी में कॾहिं बि मग़रिब नमाज़ 3 रकातनि खां मथे अदा कोन कई। कॾहिं के असांजा दोस्त चवंदा आहिनि, तव्हां ॿुधो हूंदो, अदा तव्हां चओ था बिदत आहे, बिदत आहे त पोइ अल्लाह जे रसूल मने कई, अल्लाह जे रसूल रोकियो? जेकॾहिं मने कई असांखे दलील ॾेखारियो। माना पंहिंजी बिदत जे लाइ दलील कहिड़ो पेश कंदा आहिनि? अल्लाह जे रसूल जी मने ॾेखारियो। अल्लाह अकबर। हाणे आउं दलील पेश करियां थो, जेकॾहिं को माण्हू इरादतन मग़रिब नमाज 3 जे बजाय 4 पढ़े, अल्लाह क़बूल कंदो? हालांकि मने किथे बि कोन्हे। को बि मौलवी साहब मूंखे उहा हदीस ॾेखारे जंहिंमें अल्लाह जे नबी मग़रिब जी नमाज 4 रकात अदा करण खां रोकियो हुजे, का हदीस कोन्हे। पोइ सुवाल थो पैदा थिए, तव्हीं सिर्फ़ 3 छो था पढ़ो? छाजे करे पढ़ो था? मने त किथे बि कोन्हे 4 न पढ़ो। उहो दोस्त तव्हांखे मजबूरन जवाब ॾींदो त साईं इन जे करे 3 पढ़ूं था जो अल्लाह जे नबी कॾहिं 3 खां मथे कोन पढ़ियो आहे। ॻाल्हि टुटी वई, हमरा पेरनि ते अची वियो, जिते असां चाहियो थे उते पहुची वियो। इहो ई जवाब असां उन खे ॾियूं था, उन खां सुवाल करियूं था त हाणे मूंखे ॿुधाए, जेके तव्हां नवां नवां कम ईजाद कया आहिनि, छा अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहे कया? मने त कोन्हे, पर पैगंबर कया। अल्लाह जे रसूल 4 रकातनि पढ़ण खां मने कोन कई आहे मग़रिब, कंहिं हदीस में कोन्हे। पर छो नथा पढ़ूं? अल्लाह जे नबी कोन पढ़ियूं आहिनि।
त तव्हां जेके बिदतूं ईजाद कयूं आहिनि, नवां नवां कम, मिसाल तौर आउं ॿुधाईंदो हलां, असां वटि माण्हू जॾहिं गुज़ारे थो 3 रकात बल्कि 3 ॾींहंनि खां पोइ उनजो टीजो, 10 ॾींहंनि खां पोइ ॾहो, 40 ॾींहंनि खां पोइ चालीहो, साल खां पोइ 12। हाणे आहे को दलील? प्यारे पैगंबर जी ज़िंदगी में संदन 3 न्याणियूं वफ़ात करे वयूं। चाचो हमज़ा रज़ी अल्लाह जो शहीद थी वियो, 2 घरवारियूं गुज़ारे वयूं, केतिरा ॿिया सहाबा गुज़ारे विया। छा अल्लाह जे प्यारे पैगंबर कंहिं हिकिड़े सहाबी या रिश्तेदार जे लाइ टीजो, ॾहो, चालीहो या 12 कयो? अञा अॻिते वधी के सहाबी कयो, के ताबई कयो, के तबो ताबई कयो। तव्हां जे इमाम जा मुक़ल्लिद आहियो, इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह, कॾहिं इन शइ जी वकालत कई या जाइज़ करार ॾिनाई? को दलील कोन्हे, को दलील कोन्हे। दलील कहिड़ो? साईं इन में हर्ज कहिड़ो आहे? हर्ज कहिड़ो आहे? भत खारायूं था न ग़रीबनि मिस्किननि खे, इन में हर्ज कहिड़ो आहे? त आऊं चवां थो 4 रकात मग़रिब नमाज़ पढ़ण में हर्ज कहिड़ो आहे? कहिड़ो हर्ज आहे मूंखे ॿुधाए? पर हदीसूं वाज़े मौजूद आहिनि, हर्ज आहे। जरीर बिन अब्दुल्लाह बजली रज़ी अल्लाह अन्हु अज़ीम सहाबी आहे, मुस्नद अहमदी हदीस ॿियनि किताबनि में मौजूद आहे। चवे थो कुन्ना नउद्दुल इज्तमा इला अहलिल मय्यत व सनियत ताम बाद दफनही मिन नियाहत। चवे थो असां सहाबा किराम, ऐं जॾहिं को सहाबी चवे त असां सहाबा किराम, माना सभु शामिल थी विया, इजमा सहाबा थी वियो। इन लफ़्ज़नि में जा इजमा सहाबा साबित थिए थो त असां सहाबा मैयत खे दफ़न करण खां पोइ उन जे घर गॾु थियण ऐं उते मानी खाइण खे नौहा सम्झंदा हुआसीं। इब्न माजा जी हदीस, मुस्नद अहमदी हदीस। नौहा छा खे चइबो आहे? जॾहिं को माण्हू गुज़ारे वञे, हाय घोड़ा करण, पार कढण, इन खे नौहा चइबो आहे, जेको शरीयत में हराम आहे। माना साहबी छा थो चवणु चाहे त असां इन कम खे हराम सम्झंदा हुआसीं। ऐं असां वटि छा थींदो आहे जो मैयत खे दफ़न करण खां पोइ हिकु त उहे माण्हू जेके परे खां ईंदा आहिनि, महिमान थी, हालांकि उन्हनि खे बि कोशिशि करणु घुरिजे जेकॾहिं शहर में मौजूदु आहिनि त कंहिं होटल ते हलिया वञनि, के ॿिए दोस्त या माइट जे घर वञी मानी खाइनि, पर उन अहले मैयत जे घर मानी न खाइनि। तक़वा इन शइ जो नालो आहे, उते मानी न खाओ। हा, जेकॾहिं ॿारहाड़ी जो इलाइक़ो आहे जिते का होटल बि कोन्हे, त पोइ अहले मैयत खे त मने आहे, उहो त मानी उनखे ठाहिणी बि कोन्हे। पोइ जेकॾहिं ॿिया माइट उन जा ठाहिनि था त खाई सघे थो, पर उहो माण्हू जेको परे खां आयो आहे। पर असां वटि सूरत हाल छा हूंदी आहे, जॾहिं माण्हू गुज़ारे वेंदो आहे, माइट मानी ठाहींदा आहिनि या पाड़ेसरी, त जेके भरिसां वेठल हूंदा आहिनि से बची मानी खाईंदा आहिनि। जेके उते वेठा आहिनि उन्हनि जे लाइ जाइज़ कोन्हे, न उते गॾु थियण जाइज़ आहे, न मानी खाइण जाइज़ आहे उन्हनि जे लाइ। हता कि फ़िक़्ह हनफ़ी जे किताबनि में लिखियलु आहे, फतावा आलमगीरी, फतहुल क़दीर जेका शरह हिदाया जी, उन्हनि सभिनी लिखियो आहे त फ़िक़्ह हनफ़ी जे अंदरि बि इहा शइ नाजाइज़ आहे। मैयत जे घर गॾु थियण ऐं उते खाधो खाइण, लेकिन असां वटि सिलसिलो जारी आहे। इहा शइ बिदत आहे, बल्कि जीअं वक़्तु गुज़रंदो वञे बिदतूं वधंदियूं वञनि। मूंखे यादि आहे असांजे इलाइक़े जे अंदरि अॼु खां कुझु साल अॻु में जॾहिं को माण्हू गुज़ारींदो हो त पोइ छा थींदो हो जो जनाज़े खे तेज़ी सां खणी हलंदा हुआ। लेकिन हाणे तव्हां ॾिठो त छा थींदो आहे,
जॾहिं जनाज़ो घरां खयो वेंदो आहे या नमाज़ जनाज़ा मस्जिद में अदा करे ॿाहिरि निकिरंदा आहियूं त माण्हू लाइन ठाहे बीठा आहिनि। इहे लाइनूं ठाहिण बुछड़ी बिदत आहे। अॼु खां 10-15 साल अॻु में हिन जो वजूद ई कोन हो। आऊं गवाह आहियां, नंढड़ा ॿार कोन आहियूं, जनाज़नि में शिरकत कई अथऊं। जनाज़ो घरां निकिरंदो हो, माण्हू खणी रवाना थींदा। हाणे हमरा लाइन ठाहियो बीठा हूंदा आहिनि, वॾी ठगी कंदा आहिनि, ठगी बि वॾी कंदा आहिनि। उन्हनि खे नोट कयो आहे, उतां ई कुल्होरी भॼी वेंदा आहिनि। पोइ नतीजो छा निकिरंदो आहे, मैयत खे वीचारा माइट वञी क़ब्रिस्तान पहुचाईंदा आहिनि। ही बीठा हूंदा इंतज़ार में, हमदर्द कोन हूंदा आहिनि इन मैयत जा या अहले मैयत जा, बसि भॼणो आहे असांखे। उतां कुल्हो ॾेई उतां ई तव्हां ॾिसंदा, थोरी देरि खां पोइ हूंदा ई कोन। पहिरीं त हिननि अल्लाह जे रसूल जी नाफ़रमानी कई, छो त पाण सगुरनि जो हुकम छा आहे, सही बुखारी जी हदीस आहे, असरऊ बिल जनाज़ा, तव्हां जनाज़े खे तेज़ खणी हलो, जनाज़े खे तेज़ खणी हलणो आहे, आहिस्ते न। आहिस्ते ईसाई खणंदा आहिनि, हिंदू खणंदा आहिनि। ईसाईनि जो जनाज़ो हूंदो आहे, अॻियां उन्हनि जो पादरी वर्सिस पढ़ंदो आहे, बाइबल जूं पढ़ंदो वेंदो आहे अॻियां वॾे आवाज़ सां। हिंदुनि जा जनाज़ा बि इंडिया में ॾिठा आहिनि, उन्हनि जा जेके पंडित हूंदा आहिनि से गीता जा श्लोक पढ़ंदा वेंदा आहिनि वॾे आवाज़ सां। आहिस्ते आहिस्ते जनाज़ो पियो वेंदो आहे। मुस्लमाननि जे जनाज़े जी निशानी कहिड़ी आहे, ख़ामोशी हूंदी आहे ऐं तेज़ खणी हलणो आहे। कैस बिन अब्बाद ताबई आहे, चवे थो कान असहाब रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यक़रऊन रफ़ सौत इंदल जनाइज़। सही सनद सां हदीस सुनन कुबरा बैहक़ी जी। चवे थो सहाबा किराम जनाज़े सां गॾु आवाज़ बुलंद करण खे नापसंद कंदा हुआ, ख़ामोशी सां हलणो आहे। छो हिन में हिकमत कहिड़ी आहे, हर माण्हू पंहिंजे मौत खे यादि कंदो हले। सुभाणे मूंखे मरणो आहे, मुंहिंजो बि जनाज़ो खजंदो, ख़ामोशी सां हले। हत्ता कि फ़िक़्ह हनफ़ी जे किताबनि, मूंखे त हैरत आहे, पंहिंजो पाण खे हनफ़ी चवराइनि था, संदन किताब उन ते अमल करण लाइ तयारु कोन्हे। केतिरा हवाला मुंहिंजे साम्हूं मौजूद आहिनि। फतावा आलमगीरी, दुरे मुख़्तार, फतावा शामी, हाशितु तहतावी अला मराकिल फला, फतहुल क़दीर, अल बहरुर राइक, फतावा कादी खान, फतावा सिराजिया, ऐनुल हिदाया, ये तक़रीबन किताब मुंहिंजी लाइब्रेरी में मौजूद आहिनि हनफियुनि जा। उर्दू में बि, अरबी में बि। उर्दू वारे छा लिखियो आहे, जनाज़े के पीछे ख़ामोश हों जेके खणण वारा, और मकरूह है ज़िक्र व क़िरात क़ुरान, वॾे आवाज़ सां ज़िक्र करण या क़ुरान पढ़ण मकरूह आहे। फ़िक़्ह हनफ़ी जा किताब अल बहरुर राइक जे अंदरि बि व युक़रउ रफ़ सौत बिज़िक्र व क़िरातिल क़ुरान, जदो ज़िक्र ऐं क़ुरान जो पढ़ण जनाज़े सां गॾु बुलंद आवाज़ सां मकरूह आहे। जनाज़े सां गॾु ख़ामोश रहणो आहे। पर तव्हां ॾिठो हूंदो, हिते हनफ़ी फ़िक़्ह जा पैरोकार बि वॾे सर रड़ कंदा आहिनि, साईं कलमे शहादत तूं पंहिंजा किताब पढ़िया आहिनि। अजीब ॻाल्हि आहे, हू हनफ़ी सदाईं थो पंहिंजे किताबनि खे त पढ़, उन ते त अमल कर, या तुंहिंजा किताब आऊं ॾेखारियां। शक थी हलियो आहे मुंहिंजी लाइब्रेरी जे अंदरि, तुंहिंजे साम्हूं इहा किताब रखां थो, तुंहिंजे किताबनि नमाज़ जनाज़े सां गॾु ऊचे आवाज़ खे, बुलंद आवाज़ खे नाजायज़ ऐं मकरूह करार ॾिनो। पर बाद औक़ात छा कंदा आहिनि, असां जहिड़े ते नज़र पइजी वई त चिढ़ाइण जे लाइ वॾे आवाज़ सां चवंदा आहिनि, चिड़ी पवनि। असांखे चिढ़ण जी कहिड़ी ज़रूरत आहे, नाफ़रमानी करियो पिया, नाफ़रमान आहियो। सहाबा ख़ामोशी सां हलंदा हुआ, तव्हीं सहाबा खां मथे आहियो। अल्लाह अकबर। हदीस में ॿुधायूं त अल्लाह जे नबी फरमायो, जनाज़े खे तेज़ खणी हलो। हत्ता कि हवालो ॿुधाईंदो अलाह, नोट करे छॾियो, नसाई सुनन नसाई हदीस जो किताब 1913 नंबर हदीस। माण्हू जनाज़ो हिकिड़ो खणी था वञनि, जनाज़ो खणी वञनि पिया, पर आहिस्ते आहिस्ते वञनि पिया, स्लो वञनि पिया। तेसिताईं सैयदना अबू बकर, हिकिड़ो आहे सैयदना अबू बकर सिद्दीक़, उहो न
ही अबू बकर, उनजी नज़र पइजी वई त जनाज़ो वञे पियो, पर आहिस्ते आहिस्ते खणियो वञनि। खच्चर ते सुवार हो, उनखे तेज़ हलाए अची पहुतो ऐं दुरो कयई, लठ उॾारियाई। इन मुंहिंजे दलील आहे हर जॻह ते नरमी कोन थींदी आहे। दावत तबलीग जो मक़सदु हर जाइ ते नरमी कोन्हे। उहो माण्हू ठोकर खाए पियो जेको सम्झे थो हर जॻह ते नरमी आहे। हर जॻह ते नरमी हुजे, साहब बि लठ छो खणे आहे, लठ उॾारई मथे तिखालो। छो त जेके जनाज़ो खणियो पिया वञनि उहे चवंदा वञनि रुवायदन रुवायदन, अरबी में, सिंधी में साॻिया लफ़्ज़, बाबा आहिस्ते आहिस्ते। हिते चवंदा आहिनि न बाबा आहिस्ते हलो आहिस्ते हलो। छा था चवनि? रुवायदन रुवायदन। सैयदना अबू बकरा पंहिंजी लठ मथे खणी तिखालो। अल्लाह अकबर। सिर्फ़ नरमी कोन्हे, सख़्ती बि कबी। अक़ीदे जो मसलो जॾहिं आयो, तिखालो। पोइ छा थो चवे? असां अल्लाह जे नबी जे ज़माने जे अंदरि जनाज़ो खणंदा हुआसीं, ईअं हलंदा हुआसीं जीअं रमल थींदो आहे। कॾहिं विया आहियो हज उमिरे ते? पहिरियां 3 फेरा जेके आहिनि तवाफ़ क़ुदूम जे अंदरि रमल थींदो आहे, तिखो हलिबो आहे। अॼु बि तव्हां ॾिठो, हाणे अलाह ताला आसानियूं करे छॾियूं आहिनि। सऊदी अरब में जॾहिं जनाज़ो खजी ईंदो आहे, खणी ईंदा आहिनि नमाज़ जनाज़ा जे लाइ, तव्हां ॾिठो अरब दोस्त केॾा तेज़ वेंदा आहिनि? ॾिठो अथव? अॼु बि वञो, यूट्यूब खोलियो, तव्हां जनाज़ा मिली वेंदा। एतिरा तिखा वेंदा आहिनि जीअं रमल, हीअं भॼंदा वेंदा आहिनि। अॼु बि असां वटि छा थींदो आहे? लाइनूं ठाहींदा आहिनि। इन लाइन ठाहिण जे करे जनाज़े जी हरकत रुकिजी वेंदी आहे। इहे लाइनूं न ठाहिण ॾियो। हाणे मुंहिंजो थर में वञणु थियो, जीअं अञा पहुतो आहियां जनाज़े नमाज़ जे अंदरि, छो त जिते पंहिंजा हूंदा आहिनि असीं चई सघूं था। अवल त ॿियनि जे जनाज़नि में घणो करे वेंदा बि कोन आहियूं, अहले बिदत जे जनाज़े में त कोन वेंदा आहियूं। ओॾी महिल मूं चइबो आहे लाजवाब छा था करियो तव्हां? हीअ जनाज़े खे तव्हां रोकियो था, टोड़ियो इहे कतारूं, कुलो ॾेई हलो। को बि हिते लाइन में न बीहे, सभु हलंदा हलनि, इहा सुन्नत आहे। हितां कुलो ॾेई तव्हां भॼी वेंदो। अल्लाह अकबर। ऐं ॿी ॻाल्हि वरी ॿियो तव्हां तरीक़ो ॾिठो हूंदो, हाणे वरी विच में हिकिड़ो कुलो ॾींदो आहे। हालांकि जनाज़े खे घणा कुला ईंदा आहिनि? 4, 5 कुलो कोन्हे। हाणे हिकिड़ो 5 वरी विच में बीहंदो आहे। पोइ छा थींदो आहे? जनाज़ो मुर्गो हलंदो ई कोन्हे। हाणे जनाज़ो असांजो दोस्त अल्लाह जी मफ़रत फरमाए अब्दुर्रहीम चन्ना साहब वफ़ात करे वियो, ऐं जनाज़े सां गॾु हुजां, ॾिसां जनाज़ो हले कोन पियो। तेसि हिकिड़ो माण्हू मोटाए सही, डॉक्टर साहिब विच में कुलो ॾियो बीठा आहिनि, जनाज़ो हले कीअं? उतां मुद्दां के हटंदा, परे थींदा। 4 ॼणा जनाज़े खे खणनि, 5 माण्हू न अचे ऐं तिखा खणी हलो। पोइ जॾहिं हुन विचां पंहिंजो कुलो कढियो आहे, हुन खां पोइ जनाज़ो तेज़ हलियो। जनाज़ो खजे न, 5 खे हटाए छॾियो, विच में बीहण न ॾियो। सुन्नत जे ख़िलाफ़ आहे। इहो रुकावट बणिजे थो जनाज़े जी हरकत में। यादि रखी छॾियो, बिदअत बर्दाश्त न करियो। हीउ सहाबी लठ खणे थो, छो खणे थो मूंखे ॿुधायो? उलारे थो लठ, तिखा हलो तवी। बाज़ औक़ात सख़्ती बि करणी पवे थी, वरना क़ौम इहे कोन सम्झंदी। हीउ दीन जो अक़ीदे जो मामिलो आहे। हीअ असां वटि बिदअतूं, छाजे करे बिदअतूं थियूं? जो असां दीन खे नऊज़ बिल्लाह अणपूरो सम्झियो आहे, नाक़िस सम्झियो आहे। ऐं कॾहिं सम्झूं था त हिन में हर्ज कहिड़ो आहे? अल्लाह जा बाना, जेको कमु मूंखे यादि, मुंहिंजो नुक़्तो यादि रखो, जेको बि कमु इन नियत सां कयो वञे त सवाब आहे, उन जे लाइ तोखे दलील पेश करणो पवंदो। सवाब जो पहलू कोन्हे, तूं करे सघीं थो। सवाब जो पहलू कोन्हे माना दीन जो कमु कोन्हे, तूं करे सघीं थो। पर जॾहिं सवाब जो पहलू आयो, तोखे दलील क़ुरान मज़ा हदीस मां पेश करणो पवंदो। छो त हाणे शरई अमल थी वञे, हाणे ॻाल्हि क़बूल कोन थींदी। ठीकु आहे, दुनियावी कमनि जिते सवाब जो पहलू न आहे, तव्हां भले करियो। शेख मोहम्मद बिन सालिह अल समीन सऊदी अरब जो जय्यद आलिम थी गुज़रियो, अल्लाह जी हुन ते लखे रहमत हुजनि। माण्हू फ़क़ीउल असर चवंदा आहिनि, हिन दौर जो फ़क़ीह। कंहिं माण्हू पुछियो, साईं ईद नमाज़ खां पोइ भाकुर पाए मिलणु कीअं आहे? बाद मौलवी चवनि था बिदअत आहे। शेख चयो बिदअत न आहे। असीं भाकुर पाए मिलूं था, सवाब जी नीयत सां कोन था मिलूं। हर इलाइक़े जूं कुझु रस्मूं ऐं रीतूं हूंदियूं आहिनि,
जेकॾहिं उहे रीतूं ऐं रस्मूं शरीयत जे कंहिं हुकम सां नथियूं टकराइजनि उहे मुबाह जे दर्जे में, उहे मुबाह आहिनि। जेसि ताईं शरीयत जे कंहिं हुकम सां टकराइजनि न, टकराइजी वयूं त नाजाइज़ आहिनि। त भाकुर पाए मिलणु, हर इलाइक़े जे अंदरि माण्हू पंहिंजे मुस्लमान भाउ सां मिलंदो आहे, हुननि जा रीतूं ऐं रस्मूं आहिनि, शरीयत जे कंहिं हुकम सां कोन थियूं टकराइजनि, तंहिंजे करे इहे मुबाह आहिनि, जाइज़ आहिनि, हराम या नाजाइज़ कोन्हे। इहो हिकिड़ो नुक़्तो आहे। सवाब जो पहलू अची वियो, तव्हांखे दलील पेश करणो पवंदो। असीं कंहिंसां भाकुर पाए मिलूं था, ईद खां पोइ सवाब जी असां कोन था करियूं, दादा भाकुर पाए मिलियासीं सवाब थींदो न, ख़ुशी जो हिकिड़ो इज़हार आहे। लेकिन जेके मीलाद मल्हाइनि था, ॿिया कम कनि था, से त सवाब जो पहलू रखनि था न, ईअं त कोन था कनि। असांखे सवाब थींदो, टीजो ॾहो चालियो सवाब थींदो। जॾहिं सवाब जी तूं ॻाल्हि कंदे तोखे दलील पेश करणो पवंदो। ॾिसो सहाबा किराम, जेकॾहिं उन्हनि जो अमल बि बाज़ औक़ात सुन्नत जे ख़िलाफ़ हुजे, क़बूल नथो करे। सैयदना अबू बुर्दा रज़ी अल्लाह अन्हु सहाबी आहे, बुख़ारी जी रिवायत आहे। 9 तारीख़ आई ईद उल अज़हा जी, उन पंहिंजी ॿकरी बिहारी हुई घर में, त मूंखे क़ुर्बानी करणी आहे। पर ओचितो ख़्यालु आयुसि त पाड़े जे अंदरि ग़रीब मिस्कीन मौजूदु आहिनि, छो न ईद नमाज़ खां अॻु में ॿकरी खे ज़बह करे गोश्त विराए तंहिंखां पोइ ईद नमाज़ ते अचां। नियत भली आहे, नियत तमामु सुठी आहे, मुस्लमान भाइरनि जो भलो थिए। सो छा कयईं, ॿकरी खे ज़बह करे ऐं गोश्त विराए ईद नमाज़ ते आयो। अल्लाह जे नबी खे ख़बर पइजी वई। पाण सभिनि जॾहिं पुछियो त अबू बुर्दा इहो कमु तो छो कयो, ईद नमाज़ खां अॻु में क़ुर्बानी कोन थींदी आहे। अल्लाह जे रसूल इन जे करे जो पाड़े में ग़रीब मिस्कीन हुआ, सोचियमि त ॿकरी खे ज़बह करे गोश्त इन्हनि जे हवाले करियां त इहे मिस्कीन बि खाइनि, उन खां पोइ ईद नमाज़ ते अचनि। इन जे करे मूं ॿकरी अॻु में कुई छॾी। हाणे नियत ॾिसो कहिड़ी भली आहे, बहितरीन नियत आहे, मुसलमाननि जी ख़ैर खाई, पर क़ुर्बानी क़बूल पई। अल्लाह जे नबी फरमायो, तिल्क शातो लहमिन या अबा बुर्दा, अबू बुर्दा तो गोश्त वारी ॿकरी कुई छॾी, तोखे क़ुर्बानी जो सवाब कोन मिलियो। सहाबी महरूम रहिजी वियो क़ुर्बानी जे सवाब खां। छो? अल्लाह जे रसूल जी सुन्नत छा आहे त जानवर पुठो वञे ईद नमाज़ खां पोइ, हिन अॻु में कुई छॾियो, सवाब खां महरूम रहिजी वियो। ॾिसो ॿियो वाक़ियो मौजूदु आहे। सैयदना अब्दुल्ला बिन अमर बिन आस रज़ी अल्लाह अन्हु शादी कई। शादी खे कुझु ॾींहं गुज़रिया त संदसि वालिद अमर बिन आस रज़ी अल्लाह अन्हु, उहो बि सहाबी आहे, पुट बि सहाबी, पीउ बि सहाबी, हली आयो पंहिंजी नुंहुं वटि। नुंहुं वटि अची पुछियाई त धीअ, मुंहिंजो पुटु अब्दुल्ला कहिड़े क़िस्म जो माण्हू आहे, ऐं इन में असांजे लाइ बि हिकिड़ो सबक़ु आहे। जॾहिं का न्याणी पढ़ण जी असांजे घर में अचे थी त घर जे वॾे जी ज़िमेदारी आहे उन अचण वारी न्याणी खां पुछे। उहा वीचारी ॻाल्हाईंदी कोन, शर्म हया जे करे, त पुट का तकलीफ़ त कोन्हे, मुंहिंजे पुट जो तोसां कहिड़ो रवैयो आहे, का तकलीफ़ हुजे त मूंखे ॿुधाए, वॾे जो फ़र्ज़ु आहे पुछे। अमर बिन आस रज़ी अल्लाह अन्हु इहो फ़र्ज़ु अदा कयो। नुंहुं खां पुछियाई त धीअ मूंखे ॿुधाए, मुंहिंजो पुटु अब्दुल्ला कहिड़े क़िस्म जो माण्हू आहे? जी चाचा भलो माण्हू आहे। साहबी त लाज़मी भलो हूंदो न, शरीफ़ हूंदो, हिन में को शक कोन्हे। पर हिकिड़ी ॻाल्हि आहे, जॾहिं खां मुंहिंजी शादी थी आहे सॼी राति निमाज़ पढ़ंदो आहे, रोज़ नफ़ली रोज़ा। हाणे सॼी राति निमाज़ पढ़े, रोज़ नफ़ली रोज़ा रखे, घरवारी जो हक़ अदा कंदो? टाइम ई कोन्हे, किथां हक़ अदा कंदो? अल्लाह जा रसूल मुंहिंजे बिस्तरे जे वेझो बि कोन आयो आहे। लफ़्ज़ जेके गहरा आहिनि, मुंहिंजे बिस्तरे जे वेझो बि कोन आयो आहे, माना मुंहिंजो हक़ अदा कोन कयो अथसि। अल्लाहु अकबर। बल्कि पंहिंजे माना त सोरे खे चई पई, अल्लाह जे रसूल खे न, सोरे खे चवे पई, अमर बिन आस खे। ख़बर जॾहिं पए थी अल्लाह जे प्यारे पैगंबर वटि, पाण अब्दुल्ला खे घुराइनि था, अब्दुल्ला मूं ते ख़बर पए थी आहे तुंहिंजी शादी थी आहे, सॼी राति निमाज़ पढ़ी थो, रोज़ नफ़ली रोज़ा रखी थो, ऐं घर वारी जे बिस्तरे जे वेझो बि कोन वियो आहीं।
ॻाल्हि सही आहे कि अल्लाह जे रसूल हा मां अरदतु बिज़ालिक इल्लल ख़ैर। अबू दाऊद जा लफ़्ज़ आहिनि, छा थो चवे? अल्लाह जा रसूल आऊं चाहियां थो मूंखे सवाब ज़्यादा मिली वञे, इन जे करे सॼी राति नमाज़ पढ़ंदो आहियां, रोज़ नफ़ली रोज़ा रखंदो आहियां। पहिरीं अॻिते हलण खां पहिरीं आऊं तव्हां खां पुछणु चाहियां थो, इन सुवाल जो जवाबु मूंखे ॾियो, छा निमाज़ पढ़णु गुनाह आहे? निमाज़ पढ़णु गुनाह आहे? जवाबु मूंखे ॾियो, रोज़ो रखणु गुनाह आहे? केरु चवंदो? छा निमाज़ पढ़णु गुनाह जो कमु आहे? छा रोज़ो रखणु गुनाह जो कमु आहे? आहे कंहिंमें जुरत जो चवे? सवाब जो कमु आहे। पर अल्लाह जे नबी छा चयो? राज़ी थिया, ताईद कयऊं, पाण फरमायो ला साम मन सामल अबद। अब्दुल्ला यादि रख, जंहिं माण्हू हमेशा रोज़ो रखियो ॼण उन माण्हू रोज़ो रखियो ई कोन। हाणे अब्दुल्ला जी बुख केॾांहुं वई, उञ केॾांहुं वई, रोज़े में थकावट केॾांहुं वई, ज़ाया थी वई। सॼी राति निमाज़, ओझागो, थकावट, निमाज़ क़बूल न पई पवे। छो? यादि रखी छॾियो, इन जे करे जो प्यारे पैगम्बर जे तरीक़े जे ख़िलाफ़ आहे, अल्लाह जे रसूल जे तरीक़े जे ख़िलाफ़ आहे। पाण राति जो तहजुद पढ़ंदा हुआ, सुम्हंदा हुआ, घर वारी जो हक़ अदा कंदा हुआ, नफ़ली रोज़ा रखंदा हुआ, छॾींदा हुआ। जिस्म जो बि हक़ आहे, पाण सोगरा फरमाइनि था, अव्हां जे जिस्म जो बि अव्हां ते हक़ आहे, तव्हां जे महिमान जो बि तव्हां ते हक़ आहे, तव्हांजी घरवारी जो बि तव्हां ते हक़ आहे। हाणे अंदाज़ो लॻायो, सहाबी जहिड़ो माण्हू अमल क़बूल कोन थो पवे, छो त सुन्नत जे ख़िलाफ़ आहे। सुन्नत जे ख़िलाफ़ आहे निमाज़ ऐं रोज़े जहिड़ो अमल, पर सुन्नत जे ख़िलाफ़ आहे, क़बूल कोन थो पवे। टियों वाक़ियो इब्न हिब्बान जी हदीस आहे। सैयदना हुज़ैफ़ा बिन यमान रज़ी अल्लाह अन्हु अज़ीम सहाबी आहे, मस्जिद में वेठो आहे। तेसि ताईं हिकिड़ो माण्हू दाख़िल थियो, अची निमाज़ पढ़ियाई। उहा निमाज़ जेका अॼुकल्ह माफ़ कजो असांजा आम मुस्लमान पढ़नि था, ठुकनि वारी नमाज़। ऐं चवंदो आहियां, इहा फ़ख्र जी ॻाल्हि कोन्हे, पंहिंजो पाण खे पढ़ाइण जी ॻाल्हि कोन्हे, अल्लाह ताला बचाए, पर हक़ जी ॻाल्हि आहे। दुनिया जे अंदरि जेकॾहिं सुकून वारी नमाज़ आहे त अहले हदीस जी नमाज़ आहे। का बि जमात अॼु बि तजुर्बो करियो, असीं 8 रकात शुरू कंदा आहियूं, जंहिं टाइम ते उन ई टाइम ते 20 रकात शुरू कंदा आहियूं। असीं 8 पढ़ी ॿाहिरि कोन निकिरंदा आहियूं, ही 20 पढ़ी होटलनि ते चांहियूं पीअंदा रहंदा आहियूं। वेधन इन्हनि कहिड़ी कई हूंदी नमाज़ सां? इन्हनि नमाज़ सां वेधन कहिड़ी कई हूंदी? 20 रकात पढ़ण वारो अॻ में फारिग आहे, 8 रकात वारो अञा मस्जिद में वेठो आहे। छा हिन नमाज़ सां हालत कई हूंदी? ॾिसो पिया यूट्यूब ते न, या लमून तालमून खां सवाइ ख़बर पवे थी? वठो वठ लॻी पिया, वठ कारा ॻाढ़े खे, वर्जिश लॻी पई आहे। मुक़्तदी पहचाने कोन था इमाम खे, अञा हू सजदे में वञे, सजदे में उथियो बीठो आहे। अल्लाह अकबर, ही नमाज़ूं आहिनि, अहिड़ियूं नमाज़ूं वारे मुंहं ते हयूं वञनि। मूंखे यादि आहे, ऐं नालो कोन थो वठां, रिकॉर्ड थींदो इहे तक़रीरूं। हैदराबाद में हिकिड़ो माण्हू जंहिं वटां रहंदो हुउसि, मज़हबी माण्हू हो, तनज़ीम असां ठाहीसीं, सिंध इस्लामिक मिशन, ऐं हुन में शामिल हुअसि। सो बहरहाल चई थो छॾियां, मोहम्मद मूसा भुट्टो साहिबु हनफ़ी आहे, अञा बि जहिड़ो आहे। मूंखे हिकिड़े ॾींहुं चयईं, डॉक्टर अब्दुल हफ़ीज़ हिकिड़ी गवाही आउं पाण ॾियां थो। मुंहिंजो कहिड़ी? कि अहल हदीस जहिड़ी नमाज़ सुकून वारी दुनिया में कंहिं ॿी जमात जी कोन्हे। कि अल्लाह जे घर में बीठो आहियां, अहिड़ी नमाज़ कंहिं जमात जी कोन्हे, सुकून वारी नमाज़। असां बाद औकात मस्जिद में 2 रकातूं पढ़ंदा आहियूं, भरिसां बीठल 4 रकात पढ़ी रवानो थी वेंदो आहे। इस्लाम, मुंहिंजो जुमिलो यादि रखिजो, क्वालिटी खे ॾिठो आहे, क्वांटिटी खे न। क्वालिटी, क्वांटिटी न। ऐं क्वालिटी जी माना छा आहे? प्यारे पैगम्बर जी सुन्नत मुताबिक़, उहा आहे क्वालिटी। हाणे हुज़ैफ़ा बिन यमान वेठो आहे, हमरा आयो, या ठोंगन वारी नमाज़ पढ़ी उथी रवानो थियो। सैयदना हुज़ैफ़ा बिन यमान पोयां खां आवाज़ ॾिनो, उनखे आवाज़ ॾिनो,
मुंज़ो कम तो सल्ली हादे सलाह, केतिरे वक़्त खां इहा निमाज़ पढ़ी पियो। हिते हिकिड़ो नुक़्तो आहे, जॾहिं के माण्हू खे ग़लति कमु कंदे ॾिसो ख़ामोश न रहो। असां वटि इहा रवादारी कोन्हे, इहा दुश्मनी आहे। हुन सां हू ग़लति कमु करे पियो, तव्हां ख़ैर खाई जी नियत सां उनखे ज़लील करण जी नियत सां न, ख़ैर खाई जी नियत सां उनखे सम्झायो, इहा उनजी ख़ैर खाई। साहबी माठ करे वेठो, चवे हा न इन जो अमल इन सां जीअं चाहे थी नमाज़ पढ़े, मुंहिंजो छा वञे। पाण जवाबु ॾींदो, पाण इहो चवंदा आहियूं न, मुंहिंजो छा वञे, पाणे जवाबु ॾींदो। साहबी ईअं चयो न, पोयां खां आवाज़ ॾिनी कि मुंज़ो कम तो सल्ली हादे सलाह, केतिरे वक़्त खां नमाज़ पढ़ी पियो। हुन चयो सही मुंज़ो अरबईन सना, इहा नमाज़ पढ़ंदे मूंखे 40 साल थिया। घणा साल? 40 साल। हाणे साहबी छा थो चवे, तो मां सल्लैत, लफ़्ज़नि ते गौर कजो। साहबी चवे थो तो 40 साल नमाज़ कोन पढ़ी आहे। ईअं कोन चयाई त तूं अणपूरी पढ़ी आहे, नाक़िस पढ़ी आहे, अधूरी पढ़ी आहे, ईअं कोन चयाई तो नमाज़ बुर्गो पढ़ी कोन्हे। इन मां कहिड़ो नुक़्तो वाज़े थियो त जेका नमाज़ प्यारे पैगंबर जी सुन्नत जे ख़िलाफ़ आहे, उहा नमाज़ आहे ई कोन, उहा नमाज़ ई कोन्हे। भले पियो थिए करे, उहा नमाज़ ई कोन्हे जेका प्यारे पैगंबर जे तरीक़े जे ख़िलाफ़ हुजे। साहबी छा चयो तो नमाज़ कोन पढ़ी आहे। वॻते छा चयईं, लो मुत व अंत तुसल्ली हाज़ि सलाह लमुत अला गैर फितरत मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इहा निमाज़ पढ़ंदे तुंहिंजो मौत थी वञे हा, तुंहिंजो मौत प्यारे पैगंबर जे तरीक़े ते कोन थी आहे। केॾा सख़्त लफ़्ज़ आहिनि, वही अंदाज़ो लॻाए केॾा सख़्त लफ़्ज़ आहिनि। तुंहिंजो मौत प्यारे पैगंबर जे तरीक़े ते कोन थी आहे, जेकॾहिं इहा निमाज़ पढ़ंदे तूं मरी वञी। वही सोचो त सहाबा किराम जेकॾहिं ग़लति अमल कंदे ॾिसनि था, ख़बरदार कनि था। पर साहबी खां ग़लती थिए थी सघे थी, छो त मासूम न आहे। मयार अल्लाह जे रसूल जी सुन्नत आहे, प्यारे पैगंबर जो तरीक़ो आहे। अल्लाह जे रसूल छा चयो, अब्दुल्लाह बिन अमर बिन आस खे, जे हमेशह रोज़ा रखिया ॼण रोज़ो रखियो। अबू बुरदा खे छा चयाऊं, तुंहिंजी कुर्बानी कोन थी, तो गोश्त वारी बकरी कोई छॾी। अल्लाहु अकबर। त मालूम थियो अमल जी मक़बूलियत लाइ ज़रूरी आहे पहिरीं ॻाल्हि त अल्लाह खे राज़ी करण जी नियत सां कयो वञे। ऐं जॾहिं राज़ी करण जी नियत सां माण्हू अमल करे थो न, यादि रखी छॾियो अमल कॾहिं नंढिड़ो कोन्हे। इहो जुमिलो मुंहिंजो यादि करे छॾियो, तव्हांजी नियत छा हुजे, मुंहिंजो रब राज़ी थी वञे। बसि इहा नियत तव्हां कई न, पोइ को बि अमल तव्हां करियो नंढिड़ो कोन्हे। मिसाल ॾियां, सही बुखारी हदीस आहे, पाण सुगरा फरमाइनि था, जॾहिं को माण्हू अल्लाह जे रस्ते में हिकु खजूर ख़र्च करे थो, हिकु खारक, अल्लाह खे राज़ी करण जी नियत सां, पाण सुगरा फरमाइनि था, अल्लाह उनखे पंहिंजे सॼे हथ में वठे थो, पोइ उनजी परवरिश करे थो, पाले थो। पाण सुगरा फरमाइनि था, जीअं अवाम जा को माण्हू घोड़े जे फर खे पाले, अल्लाह उनजी परवरिश करे थो। ऐं जॾहिं क़यामत जो ॾींहुं क़ाइमु थींदो, सही बुखारी जा लफ़्ज़ आहिनि, उहा खजूर, उहा खारक जेका हूंदी, जबल उहद जेतिरी थी वेंदी। छो? नंढड़ी जेका खजी आहे, जबल उहद जेतिरी छो? इख़लास आहे त मुंहिंजो रब राज़ी थी वञे। अल्लाह उन अमल खे क़बूल करे थो, उनखे वधाए थो। जेकॾहिं इहा नियत आहे, तव्हां ॾिसो हिकिड़ो माण्हू रस्तो वठी वञे पियो, सही बुखारी जी रिवायत आहे, रस्ते ते कंडरनि जी टारी पियल आहे। हिनखे ख़्यालु आयो त मतां के मुस्लमान भाउ खे तकलीफ़ पइजे, पेरनि में कंडा लॻनि, ही खणी कंडनि जी टारी हिकिड़े पासे करे थो। अल्लाह ताला उनजे नेक अमल जो क़दर कयो। पाण सुगरा फरमाइनि था, रहे तो हू यतकल्लबु फिल जन्नत, मूं उन माण्हू खे जन्नत में घुमंदे फिरंदे ॾिठो। इख़लास आहे न, नियत सही आहे त मुस्लमान भाउ खे तकलीफ़ न पइजे। अल्लाह उन माण्हू खे जन्नत अता करे छॾी। सही बुखारी जी रिवायत आहे, पाण सुगरा फरमाइनि था त अॻे हिकिड़ो माण्हू हो, दौलतमंद माण्हू, हुन खां कर्ज़ खणंदा हुआ, दौलतमंद खां कर्ज़ खणंदा हुआ। मौत जो टाइम जॾहिं आयो, हिन जो पुटु हिनखे सॾे थो,
चवणु लॻो पुटनि खे त पुटो ॻाल्हि ॿुधो, केतिरा माण्हू मूंखां कर्ज़ खणी आया आहिनि, हाणे वसियत करे वञा थो, जेकॾहिं को माण्हू मिसकीन फ़क़ीर कर्ज़ ॾियण जे लाइक़ न हुजे माफ़ करे छॾियो, ऐं जेकॾहिं को तंग हाल आहे फ़िलहाल अदा नथो करे सघे जेसि ताईं ख़ुशहाल थिए उनखे मोहलत ॾिजो, वसियत करे गुज़ारे वञो। सही बुख़ारी जा पाण सुगरा फरमाइनि था, क़बर में हिनखे दाख़िल कयो हुयो, मलाइकनि हिन खां सुवाल कयो तो को नेक अमल दुनिया में कयो? कि मूंखे त यादि कोन्हे, हिकिड़ो नेक अमल मूंखे यादि आहे, दौलतमंद हुअसि, माण्हू मूंखां कर्ज़ खणंदा हुआ, मरण महिल मूं पंहिंजे पुटनि खे वसियत कई, जेकॾहिं को मिसकीन हुजे ग़रीब हुजे अदायगी जे लाइक़ न हुजे उनखे कर्ज़ माफ़ करे छॾियो, ऐं जेकॾहिं को तंग हाल हुजे उनखे मोहलत ॾिजो जो अदा करे वञे। अल्लाह अकबर। मलाइक अल्लाह ताला खे ॿुधाइनि था, हालांकि अल्लाह सभु कुझु ॼाणे थो, अल्लाह ताला खे ॿुधाइनि था। अल्लाह ताला फरमाए थो, तजावज़ू अन्हु नहनु हक़्क़ु बिज़ालिक मिन्हु, मलाइको मुंहिंजे बाने खां दरगुज़र करियो, असीं वधीक हक़दार आहियूं इन ॻाल्हि जा जो हिन जा गुनाह माफ़ करे छॾियूं, जॾहिं ही मुंहिंजे बाननि सां दरगुज़र कंदो हो, ऐं वधीक हक़दार आहियां जो हिन खां दरगुज़र करियां, इनखे माफ़ी ॾेई जन्नत में दाख़िल करियो। सही बुख़ारी जी हदीस। वही सोचो केॾी वॾी नेकी आहे। अॼु पाण वटि दौलतमंद आहिनि अहिड़ा माण्हू कर्ज़ खणनि था, हिकिड़ा त उहे आहिनि जेके कर्ज़ अदा नथा करणु चाहिनि, उहे त वॾा गुनाहगार आहिनि। कर्ज़ खणण खां पोइ दौलत बि आहे पर बहाना बनाए थो त कर्ज़ अदा न कयां, पाण सुगरा फरमाइनि था अल्लाह उनजे माल खे तबाह करे थो। जेकॾहिं तव्हां वटि दौलत आहे ऐं पोइ बि अदायगी नथा करियो, रब उन जे माल खे तलफ़ करे थो, पर जेकॾहिं तव्हां सम्झो त वीचारो इन लाइक़ु न आहे जो अदायगी करे सघे, माण्हू बि सचो आहे, त पोइ नरमी करियो, ऐं नरमी जो बदिलो तव्हां ॾिसो पिया केॾो वॾो बदिलो आहे जो जन्नत अल्लाह उनखे अता करे थो जेको कंहिं कर्ज़दार सां नरमी करे थो। केॾो वॾो बदिलो आहे। अॼु असां वटि केतिरा अहिड़ा दौलतमंद आहिनि जिन खां माण्हू कर्ज़ खणनि था, के त ॾींदा ई कोन आहिनि, पर जेकॾहिं को ॾिए थो ऐं सम्झे थी मुंहिंजो मुस्लमान भाउ वीचारो लाइक़ु न आहे अदायगी जे, तव्हां हुनखे अल्लाह कारण माफ़ करे छॾियो। के वरी अहिड़ा हूंदा आहिनि जो सरेआम रोड ऐं रस्तनि ते पुछड़ो कंदा आहिनि, इहा शइ सही कोन्हे। अकेला ई में हुनखे सम्झायो, जेकॾहिं हू बहाना बनाए पियो अकेला ई में सम्झायो, पर जेकॾहिं हू माण्हू सचो आहे, अदायगी नथो करे सघे, वटसि आहे बि कुझु कोन, त अहिड़े माण्हू खे कर्ज़ माफ़ करे छॾियो ऐं इन ई नियत सां माफ़ करियो त मुंहिंजा रब तूं मुंहिंजा गुनाह माफ़ कर, तूं मूंखां दरगुज़र कर जीअं आउं हिन खां दरगुज़र करियां पियो। केॾी वॾी इहा नेकी आहे। त अल्लाह ताला फरमाए थो क़ुरान मजीद जे अंदरि त फमन यामल मिन सालिहात मिन ज़करिन औ उनसा, जंहिं बि नेक अमल कयो, चाहे मर्द हुजे चाहे औरत हुजे। इस्लाम में ईअं कोन्हे त औरत नेक अमल करे त उनखे अजर न मिले, अजर जेतिरो मर्द खे मिलंदो औरत खे बि साॻियो मिलंदो, का बि कमी कोन थींदी। औरत जे लाइ बि साॻियो अजर आहे जेकॾहिं नेक अमल करे थी, जेतिरो अजर मर्द खे साॻियो अजर औरत खे मिले थो, इते फ़र्क़ु को बि कोन्हे। अल्लाह ताला फरमाए थो जंहिं बि नेक अमल कयो, मर्द हुजे या औरत, वहुव मोमिन, पर शर्त आहे त मोमिन हुजे। मालूम छा थियो? मोमिन कोन्हे त पोइ उनजा अमल क़बूल कोन पवंदा। मोमिन जी माना छा आहे? शिरक खां बचियल हुजे। मुसलमान आहे पर शिरक करे थो, मोमिन कोन्हे। भले पंहिंजो पाण खे चवराए तव्हां मोमिन आहियां, उहो मोमिन कोन्हे। मोमिन हुजे ऐं हुनजे अक़ीदे में शिरक हुजे, माना इहे ॿ शयूं मुतज़ाद आहिनि, कॉन्ट्राडिक्टरी आहिनि, बिल्कुलु हिक ॿिए जे ख़िलाफ़ आहिनि। मोमिन शिरक करे, अॼु केतिरा मुसलमान आहिनि जेके अल्लाह जा बाना शिरकनि में ग़र्क़ आहिनि। शिरक में केतिरा मुसलमान, तव्हां ॾिसो दरगाहूं जेके आबाद आहिनि इन शिरक अफ़ाल जे करे।
कहिड़ी दरगाह जिते शिरक नथो थिए, क़बर वारे खां दुआ, उन जे नाले नज़रो न्याज़, जानवर ज़बह करणु, क़बर ते सजदो करणु। जेकॾहिं इहो बि शिरक न आहे त पोइ अबू जहल बि मुशरिक कोन्हे, पोइ त अबू जहल बि मुशरिक कोन्हे। इहो आइन शिरक आहे। क़बर वारे खां दुआ घुरणु, नज़रो न्याज़ करणु, जानवर ज़बह करणु, उते सजदा करणु आइन शिरक। अल्लाह जा बानो, ही क़बर वारो छा कंदो, छा अव्हांखे ॾींदो? हू त वॾा पढ़ियल लिखियल आहियो, MBBS बि, PhD बि, चार्टर्ड अकाउंटेंट बि, BE इंजीनियर बि, पर रब मत मारियो छॾे, अल्लाह मत मारियो छॾे। ऐं चवंदो आहियां अल्लाह जो फज़ल आहे, जॾहिं सम्झ ॾींदो आहे न तौहीद जी, बकरार खे ॾेई छॾींदो आहे, अणपढ़ियल खे ॾेई छॾींदो आहे। ऐं सम्झ न ॾे त वॾा वॾा प्रोफेसर बुतनि जे आॾो सजदा पिया कनि। ॾिठो आहे न, हिंदुस्तान जो वज़ीर आज़म मोदी टॉप जो मुशरिक आहे, जिते वेंदो हर बुत जे साम्हूं पियो हूंदो आहे। जेके हथनि सां ठाहिनि उनजी इबादत। अताबदून मा तनहितून, इब्राहिम अलैहिस्सलाम चयो न पंहिंजी क़ौम खे, जिन खे हथनि सां ठाहियो था उन्हनि जी इबादत था करियो। अकुल इंसान तस्लीम करे थो त ख़ुदा हथनि सां ठहियलु हुजे, महबूद हथनि सां ठाहियो वञे। अल्लाह अकबर। हिकिड़ो साहबी चवे थो, ऐं जॾहिं अञा मुशरिक हुअसि, शुरूआती दौर, अल्लाह जे रसूल जी तबलीग हली पे, अचां सुबुह जो ॾिसां त जंहिं बुत जी आउं पूॼा कंदो हुअसि उन ते हिकिड़ो लूमड़ मुटे पियो, पेशाब पियो करे। कि मुंहिंजो फौरन दिमाग़ उन जे अंदरि हरकत थी, झटको लॻो त हीउ ख़ुदा कीअं थींदो, जेके महबूद ऐं सम्झां पियो उन ते लूमड़ पियो पेशाब करे। फौरन पंहिंजी सलाह कई, जेको पंहिंजी हिफ़ाज़त नथो करे सघे उहो ख़ुदा कीअं थींदो। असीं जीअं रब खे मञूं था, जिते ईमान आहे उन रब खे केरु नुक़सान पहुचाए सघे थो? आहे कंहिंमें जुरत जो उन अल्लाह खे नुक़सान केरु पहुचाए? तूं जिन खे पंहिंजो महबूद ठाहियो वेठो ई, तिन खे जानवर नुक़सान पिया पहुचाइनि, जानवर नुक़सान पिया पहुचाइनि। सोचियो उहो ख़ुदा कीअं थींदो? अल्लाह अकबर। इब्राहिम अलैहिस्सलाम जॾहिं तौहीद जी तबलीग कई, क़ौम मुशरिक, वक़्त जो बादशाह मुशरिक, हत्ता के पीउ मुशरिक। वो गुमराह फ़िरका चवंदा आहिनि त इहो इब्राहिम अलैहिस्सलाम जो आज़र पीउ कोन हो, छो त जेकॾहिं मञनि था त पैगम्बर जो पीउ मुशरिक, त हिननि जा बातिल अक़ीदा पुरज़ा पुरज़ा थियो वञनि। हालांकि क़ुरान करीम जे अंदरि अल्लाह ताला छा फरमायो, विज़ क़ाल इब्राहीम लिअबीहि आज़र। ऐं उहो वक़्तु यादि करियो जॾहिं इब्राहिम पंहिंजे पीउ आज़र खे चयो। अब अरबी ज़बान जो लफ़्ज़ आहे, का बि डिक्शनरी खणो लुग़त जी, उनजी पहिरीं माना कहिड़ी आहे? पीउ। इहा उनजी हक़ीक़ी माना आहे। अब जी चाचो उनजी मजाज़ी माना आहे। चाचो हक़ीक़ी माना कोन्हे, यादि रखिजो इहो नुक़्तो। कॾहिं बि को गुमराह माण्हू तव्हां सां बहस करे उनखे इहो ई जवाबु ॾियो त अब जी हक़ीक़ी माना पीउ आहे, चाचो कोन्हे। हा, हक़ीक़ी माना खे छॾे मजाज़ी माना तॾहिं वठिबी आहे जॾहिं उन लाइ को दलील हुजे, को करीना हुजे। उनखे करीना चइबो आहे इस्तिलाह में। को करीना हुजे, दलील हुजे, त पोइ हक़ीक़ी माना खे छॾे मजाज़ी माना वठिबी आहे। पर हिते मजाज़ी माना छो वठूं? दलील कहिड़ो आहे? अब जी पहिरीं माना पीउ आहे। पीउ मुशरिक आहे, क़ौम मुशरिक, ऐं वक़्त जो बादशाह मुशरिक। पर जुरतमंदी ॾिसो इब्राहिम अलैहिस्सलाम जी, कंहिंखां ॾिनो? जॾहिं बानू अल्लाह जो थी वञे, अल्लाह उनजी मदद कंदो। अकेलो इब्राहिम, क़ौम दुश्मन, पीउ दुश्मन, बादशाह दुश्मन। क़ौम वेही मेले ते, पोयां छा कयईं? खणी हथोड़ो या बुतरको या कुहाड़ी, जेके बुत रखियल हुआसीं टुकड़ा टुकड़ा करे छॾियईं। फजअलहुम जुज़ाज़ा, अल्लाह ताला फरमाए थो पुरज़ा पुरज़ा करे छॾियईं। करे हिकिड़ो वॾो बुत हुनखे छॾे ॾिनई। ज़हानत ॾिसो न, केॾी ज़हानत आहे हिन में। ख़बर हुई त अॻिते मुंहिंजो मुक़ाबिलो थियण वारो आहे, मुनाज़रो थियण वारो आहे, बहस मुबाहिसो थियण वारो आहे।
क़ौम खे लाजवाब कीअं करणो आहे, सभिनी खे टोड़े वॾे खे छॾे ॾिना आहिनि, वॾे खे छॾे कुहाड़ो या मुतर कोन हथ में ॾेई छॾिया। क़ौम आई, ॾिस बुत सभु टुटा पिया आहिनि, सभु पुरदा पुरदा, हिकिड़ो वॾो बुत मौजूदु आहे। पाण में चवणु लॻा मन फ़अल हाज़ा बिआलिहतिना, मन फ़अल हाज़ा बिआलिहतिना, जंहिंजी सिंधी में सादी माना कजे त असांजे ख़ुदानि सां ई विधन कंहिं कई, असांजे ख़ुदानि सां ही विधन कंहिं कई। इन जुमिले जे अंदरि मुशरिक जी बेवकूफ़ी ज़ाहिर थिए थी, मुशरिक जी बेवकूफ़ी ज़ाहिर थिए थी। माना मुशरिक जो ख़ुदा एॾो कमज़ोर आहे जंहिंसां केरु विधन बि करे सघे थो, जंहिंसां केरु विधन बि करे सघे थो। अल्लाह अकबर, असांजो रब केरु आहे? इन्न अल्लाह लक़वियुन अज़ीज़, हू ताक़तवर आहे, ग़ालिब आहे। ही पाण चवनि पिया असांजे ख़ुदा सां विधन कंहिं कई। तेसि ताईं किन चयो हिकिड़ो नौजवान आहे, नौजवान, ॾिसो इहे कम नौजवान कंदा आहिनि। मतां तव्हां सम्झो इब्राहिम को पोड़ो हो, फ़तई यज़कुरुहुम, नौजवान आहे, नालो इब्राहिम अथसि, हिननि ते तनक़ीद करे रहियो पंहिंजे ख़ुदानि ते, नालो इब्राहिम अथसि। नौजवान खे असां ॾिठो इन्हनि बुतनि ते तनक़ीद करे रहियो, नालो इब्राहिम अथसि। पाण में चवण लॻा वठी वञो इब्राहिम खे। इब्राहिम खे आंदो वियो, जॾहिं साम्हूं आयो, इब्राहिम हीअ असांजे ख़ुदानि सां तो विधन कई आहे। हाणे जवाबु कहिड़ो ॾिनई? हीउ क़ुर जो जवाबु आहे। बल फ़अलहु कबीरुहुम हाज़ा, उहो जेको वॾो आहे न, जंहिंजे कुल्हे ते कुहाड़ी लटके पई, इन जो कमु कयो आहे, इन टोड़ियो आहे। हाणे केरु अवां मां चवे हीअ त क़ुर जी ॻाल्हि आहे, छा इब्राहिम अलैहिस्सलाम कूड़ ॻाल्हाए? टोड़ियो पाण आई, चवे पियो वॾे बुत टोड़ियो आहे, टोड़े पाण थो ऐं चवे पियो त वॾे बुत टोड़ियो आहे। इहो कूड़ कोन्हे, इहो दुश्मन खे दुश्मन जे मैदान में लाजवाब करणु आहे, दुश्मन खे दुश्मन जे मैदान में लाजवाब करणु आहे। छो इब्राहिम अलैहिस्सलाम खे ख़बर हुई साम्हूं जवाब छा ईंदो, साम्हूं जवाब छा ईंदो, लाजवाब उन्हनि खे करणो हो। चवणु लॻा इब्राहिम कहिड़ी ॻाल्हि थो करी, ही न ॻाल्हाइनि, न चुरी सघनि, न उथी सघनि, न ॾिसी सघनि, न ॿुधी सघनि, से वरी कीअं टोड़ींदा, उहो वरी कीअं टोड़ींदो? मौक़ो मिली वियो, एतराफ़ थी वियो जी उफ़िल लकुम वलिमा ताबुदून मिन दूनिल्लाह, तव्हां ते तुफ़ आहे, जिन जी अल्लाह खां सवाइ इबादत करियो था उन्हनि ते बि तुफ़ आहे। इहे सख़्ती जा लफ़्ज़ आहिनि, नरमी जा कोन्हनि, सख़्ती जा लफ़्ज़ आहिनि। तुफ़ आहे तव्हां ते, जिन जी अल्लाह खां सवाइ इबादत करियो था तिन ते बि तुफ़ आहे। न ॿुधनि, न ॾिसनि, न ॻाल्हाइनि, न चुरनि, पोइ तव्हांजा ख़ुदा कीअं थिया? इब्राहिम अलैहिस्सलाम खे ख़बर हुई त हिते ईंदा, अची विया न ॻाल्हि ते। हाणे थिया दलील मैदान में लाजवाब। पोइ जॾहिं माण्हू दलाल जे मैदान में लाजवाब थींदो आहे, हमेशह पोइ सोचींदो आहे त हाणे हिनखे मारायां कीअं। यादि रखी छॾियो, हमेशह पुराणो तरीक़ो, हाणे माराइण खां सवाइ रस्तो आजो थींदो ई कोन, जान छुटंदी कोन, तबलीग तौहीद थी हलंदी रहंदी। हाणे माराइणो पवंदो, लाजवाब थी हलिया। पाण में चवणु लॻा त हाणे पंहिंजो ख़ुदा जो बदिलो वठो। माना ख़ुदा हिन जो बदिलो नथो वठी सघे, कूड़ो जेको माबूद आहे उहो बदिलो नथो वठी सघे, पाण खे बदिलो वठणो पवंदो। बदिलो कहिड़ो था वठूं? बाहि में था उछलायूं। वॾो ओड़ा मच तयारु कयो वियो, इब्राहिम अलैहिस्सलाम खे जले हुन में उछलाइनि। अल्लाह अकबर, बानू रब जे लाइ सचो थी वञे, अल्लाह हुनखे कॾहिं कोन छॾींदो। यादि रखी छॾियो, कॾहिं कोन छॾींदो। मौलाना हाजी अहमद मल्ला, मौलाना ख़ैर मोहम्मद ज़मानी, मौलाना अब्दुर रहीम पछमी, अल्लाह जूं मथां लखें रहमतूं हुजनि, ग़रीब ऐं मिसकीन माण्हू हुआ, पर ॾिसो अल्लाह जे दीन जे लाइ कीअं थिया। का लालच हुई, को डपु हो, का रियाकारी हुई, दुनिया जी शोहरत मतलूब हुई, का शइ कोन हुई सवाइ रब जे दीन जी गैरत जे। अल्लाह राज़ी थी वञे, उथिया, अल्लाह मदद कीअं कई। वॾी साम्हूं ताक़त उहा जेका सभु माना मग़लूब थी वई, वॾी ताक़त मग़लूब थी वई हिननि माण्हुनि जे करे, छो त मुख़लिस माण्हू आहे, मुजाहिद हुआ, अल्लाह मदद कई। सचनि बाननि खे रब कॾहिं कोन छॾींदो आहे।
इब्राहिम अलैहिस्सलाम खे उछलायो वियो बाहि जे अंदरि। हाणे इंतज़ार में त बाहि थोरी देरि में साड़े रख करे छॾींदी, फुलियार थी वेंदो। अल्लाह अकबर। उन्हनि खे ख़बर कोन हुई त इब्राहिम जो तालुक़ कंहिंसां आहे, हू कंहिंजो नुमाइंदो आहे। जॾहिं बाहि में उछलायो वियो, हर शइ अल्लाह जे कंट्रोल में आहे। असांजो ईमान ऐं अक़ीदो आहे, हू ख़ालिक़ आहे, पैदा बि न कई आहे, कंट्रोल बि हुनजो आहे। जॾहिं बाहि में उछलायो वियो, अल्लाह फौरन हुकुम बाहि खे ॾिनो, या नारो कूनी बरदों व सलाम अला इब्राहिम। अल्लाह बाहि खे ऐं बाहि, हाणे आउं पुछां थो, बाहि खे कन आहिनि? रब ख़िताब पियो करे, या नारो ऐं बाहि खे के कन ॾिठो आहिनि अॼु ताईं? न। अल्लाह हुनखे ॿुधण जी ताक़त ॾिनी, अल्लाह ॿुधराए छॾियो हुनखे। पूरी बरदों व सलाम अला इब्राहिम। इब्राहिम ते थदी थी वञे, पर एतिरी थदी न जो नुक़सान पहुचे, सलामती वारी बि थी वञे। ऐं पोइ छा थियो? इब्राहिम अंदरि हले पियो, हू ॾिसनि पिया अखियुनि सां, ॾिसनि पिया। अजीब नज़ारो आहे, अल्लाह जी ताक़त ॾिसो न। रब चाहे हा तूफ़ान अचे हा, काठियूं उॾामी वञनि हा। रब चाहे हा ज़ोरदार बरसात वसे हा, बाहि वसामी वञे हा। अल्लाह त हिन ते बि क़ादिर आहे। पर अल्लाह ॾेखारणु चाहे थो त बाहि में साड़ण जी ताक़त मुंहिंजे हुकुम सां आहे। रब हुकुम कयो थदी थी वञे, सलामती वारी थी वञे, पर कंहिं ते? अला इब्राहिम, के ॿिए ते न। ॿिया बीठा हुआ न चौधारी, हिकिड़ो बि अंदरि दाख़िल थी आहे, सड़ी रख थी वञे, फुलियार थी वञे। इब्राहिम त थदी थी वञे। इब्राहिम हले पियो। ऐं सही बुखारी जी रिवायत आहे, जॾहिं बाहि में उछलायो वियो त इब्राहिम अलैहिस्सलाम कहिड़ी दुआ घुरी? दोस्तो, इहे पाण जे लाइ सबक़ आहे। जेके चवनि था न वास्ता वसीला तुफ़ैल वठबा, तॾहिं अल्लाह दुआ क़बूल कंदो आहे, इहे ई चवंदा आहिनि न। रब सिधो सऊं दुआ क़बूल नथो करे। उन्हनि खां पुछो, जॾहिं इब्राहिम खे बाहि में उछलायो वियो, छा इब्राहिम अलैहिस्सलाम आदम अलैहिस्सलाम जो वसीलो वरितो? नूह अलैहिस्सलाम जो वसीलो वरिताई? इदरीस अलैहिस्सलाम जो वसीलो वरिताई? जेके अॻु में पैगंबर थी चुका हुआ, उन्हनि मां कंहिं हिकिड़े जो इब्राहिम अलैहिस्सलाम वसीलो वरितो दुआ जे अंदरि? मुहाबो तुफ़ैल न। सही बुखारी जी रिवायत आहे, दुआ कहिड़ी चवे थो? अल्लाह अकबर। मशहूर जेका दुआ आहे, मूंखां विसर थिए पई, कंहिंखे यादि हुजे। अल्लाह, सही बुखारी जे अंदरि रिवायत मौजूदु आहे। बहरहाल उहा जेका सही बुखारी जे अंदरि जेका दुआ मौजूदु आहे, अल्लाह ताला खे पुकारे थो। मूसा इब्राहिम अलैहिस्सलाम बाहि जे अंदरि, हस्बुनल्लाह व निअमल वकील, हस्बुनल्लाह व निअमल वकील। मुंहिंजे लाइ अल्लाह अकेलो काफ़ी आहे ऐं केॾो न सुहिणो कारसाज़ आहे। हस्बुनल्लाह व निअमल वकील, अल्लाह मुंहिंजे लाइ काफ़ी आहे ऐं केॾो न सुहिणो कारसाज़ आहे। इब्राहिम अलैहिस्सलाम इहा दुआ चवे घुरे थो अल्लाह खां, अल्लाह ताला मदद कई। बाहि थदी थी वई, उतां बि निकिरी वियो। केतिरियूं आज़माइशूं आयूं, सभिनी मां कामयाबी सां निकिरी वियो। तॾहिं इब्राहिम खे अल्लाह ताला पंहिंजो ख़लील बनायो न। मामूली ॻाल्हि कोन्हे, ख़लील जो दर्जो हबीब खां मथे आहे। ख़ुल्लत अरबी ज़बान जे अंदरि तमामु क़रीबी दोस्त खे चइबो आहे ख़लील, तमामु क़रीबी दोस्त, हबीब खां बि वेझो। अल्लाह ख़लील ॿ बनाया आहिनि, हिकिड़ो इब्राहिम अलैहिस्सलाम, ॿियो अल्लाह जो आख़िरी ऐं प्यारो पैगंबर मुहम्मद रसूलुल्लाह। ॿ ख़लील आहिनि, ॿियो को बि कोन्हे। अल्लाह इहे ॿ ख़लील बनाया। त दीन इस्लाम जे अंदरि दोस्तो तौहीद खां सवाइ कुझु बि कोन्हे। तंहिंजे करे अल्लाह जे बि फरमाए, जेको लैलतुल क़दर में क़याम करे थो, शर्त कहिड़ो? ईमान जी हालत में क़याम करे। मुशरिक जी इबादत क़बूल कोन्हे, भले केतिरियूं रकातूं पढ़े, सॼी राति पियो उजागा करे, इबादत क़बूल थींदी कोन्हे। मुशरिक जी का बि इबादत क़बूल न आहे। सभु वारे मोह में हयूं हुजे। जे रब खे न आहे सुञातो, उनजी इबादत कीअं क़बूल थींदी? मूंखे ॿुधायो। जेको अल्लाह खे नऊज़ बिल्लाह मजबूर सम्झे, मोहताज सम्झे, अस्तग़फिरुल्लाह, उनजी इबादत कीअं क़बूल थींदी? असीं चऊं था असांजो अकेलो अल्लाह असांजे लाइ काफ़ी आहे, हू कंहिंजो मोहताज कोन्हे। हू ॿुधण ते अचे त अबू जहल जे पुट करमा जी दुआ क़बूल करे वठे,
न क़बूल करे त नूह अलैहिस्सलाम जी दुआ क़बूल न करे। उल गनी आहे त पहिरियों शर्त आहे ईमान जी हालत में, ॿियो आहे एहतिसाब सां। एहतिसाब जी माना इहा नियत रखे त अल्लाह मूंखे अजर ॾींदो, ख़ुशी सां, बेज़ारी सां माना क़याम न करे, बेज़ारी सां रोज़ा न रखे, इन ई नियत सां त रब राज़ी थी वञे। ॿ शर्त पूरा कंदो, गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिही, पाण सुबरा फरमाइनि था अल्लाह उनजा अॻियां सभु गुनाह माफ़ करे। हीअ सही बुख़ारी जी रिवायत आहे। तंहिंजे करे अॼोकी जेका राति आहे हीअ तक़रीर जो मक़सदु इहो कोन्हे तव्हां हितां कुझु खाई पी ऐं वञी सुम्ही पओ, न, हितां वञण खां पोइ बि नवाफ़िल पढ़ो, अल्लाह खे ॿाॾायो, रब खां दुआऊं घुरो। इहे मौक़ा बार बार कोन मिलंदा आहिनि, बार बार इहे मौक़ा कोन मिलंदा आहिनि। गुज़िरियल साल जेके दोस्त ज़िंदा हुआ अॼु कोन्हे, थी सघंदो अॻे साल पाण बि न हुजूं। तंहिंजे करे इहे मौक़ा गनीमत ॼाणो। अल्लाह ताला खां दुआ आहे अल्लाह ताला पाण सभिनी जो ते वेहण ॿुधण ऐं ॿुधाइण क़बूल फरमाए। अल्लाह ताला असांखे लैलतुल क़दर नसीब फरमाए, उन मां भरपूर फ़ाइदो वठण जी तौफ़ीक़ अता फरमाए। असांखे मुस्लमान भाइरनि जी ख़ैरखाई अता फरमाए, दिलि खे बुग़्ज़ ऐं कीने खां पाक फरमाए। जेके असांजा दोस्त बीमार आहिनि अल्लाह उनखे शिफ़ाए कामिला अता फरमाए। जेके बे औलाद आहिनि अल्लाह उनखे नेक साले औलाद अता फरमाए। जेके वीचारा परेशान हाल आहिनि अल्लाह उन्हनि जी परेशानियूं दूर फरमाए। असांखे बि मुस्लमान भाउ जी ख़ैरखाई अता फरमाए ऐं अल्लाह ताला असांजो ख़ात्मो ईमान ते फरमाए। वाख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। जी अदा 29 तारीख़ इंशाअल्लाह ताला असांजी जेका पाड़े जी मस्जिद आहे साद बिन वक़ास, उन में प्रोग्राम आहे, सभिनी दोस्तनि खे दावत ॾिजे थी इंशाअल्लाह।